ख़बर शामिल कर थी मोरो सिंध में जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक तालका अस्पताल मोरो में जेकी वॉलेंटियर तौर कम करण चाहिनि था उन्हनि खे अस्पताल में कम करण को नथो ॾिनो वञे बल्कि उन्हनि खे अस्पताल मां मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हणी कढियो थो वञे। तालका अस्पताल मोरो वॉलेंटियरनि सां भरी पई आहे छॾे त तालका अस्पताल मोरो जी मौजूदा MS डॉक्टर मोहम्मद यासीन बिलाल साहब जी हुक्म मुताबिक को भी वॉलेंटियर बिना परमिशन जे तालका अस्पताल मोरो में कम नथो करे सघे त पोइ तालका अस्पताल मोरो में एतिरा वॉलेंटियर छा लाइ वेठा आहिनि। छा आहे वॉलेंटियर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नौशरो फिरोज डॉक्टर गुलाम कादिर चांडियो साहब ऐं तालका अस्पताल मोरो के MS डॉक्टर मोहम्मद यासीन बिलाल साहब के नज़र नथा अचनि। तालका अस्पताल मोरो में इवनिंग शिफ्ट में 3 डिस्पेंसरनि जी ड्यूटी है जॾहिं त उन्हनि मां सिर्फ़ु हिकिड़ो डिस्पेंसर ड्यूटी करे रहियो आहे ऐं ॿिया डिस्पेंसर किथे ड्यूटी करे रहिया आहिनि। मोरो के शहरन ज़िले हेल्थ ऑफिसर नौशरो फिरोज डॉक्टर गुलाम कादिर चांडियो साहब ऐं तालका अस्पताल मोरो जो MS डॉक्टर मोहम्मद यासीन बिलाल साहब का मुतालबो किया है त इहे इन सवाल जा जवाब ॾियनि।